उडेरोलाल स्टेशन लग ॻोठ अब्दुल्ला ख़ान ब्रह्माणी में पीपी अॻवान इज़्ज़त अली ब्रह्माणी तरफ़ां सदस्य ॻोठ में पीएस 57 जे उम्मीदवार मखदूम फ़खर ज़मान जी चूंड मुहिम जे सिलसिले में जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सवें माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते पीएस 57 जे उम्मीदवार मखदूम फ़खर ज़मान ख़िताब कंदे चयो त अॼु असांखे 88 वारो दौर यादि अची रहियो आहे, जेको एतिरो अवाम सां असांजो बालियाना इस्तक़बाल करे पीपी जो साथ ॾिनो आहे। हुन चयो त मखदूम ख़ानदान बिना फ़र्क़ जे ज़िले मटियारी जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। हिन इहो बि चयो त तालको मटियारी पीपी जो क़िलो आहे ऐं रहंदो। पीपी मटियारी ज़िले जे अॻूणे सदर पीर अमीर अली शाह हाशमी ख़िताब कंदे चयो त असां पंहिंजे इक़्तिदार वारे अरसे में हज़ारे नौजवाननि खे रोज़गार फ़राहम कयो आहे, तरक़ियाती कमनि जो ॾियार विछायो आहे। इन मौक़े ते इज़्ज़त अली ब्रह्माणी चयो त आऊं हाशमी ख़ानदान, मखदूम ख़ानदान ऐं अदी शगुफ्ता जुमाणी जो थो रायतो आहियां, जिन असांजे इलाइक़नि में तरक़ियाती कम ॾिना ऐं नौजवाननि खे रोज़गार फ़राहम कयो। इन मौक़े ते जूनियर मखदूम तालिबुल मौला, गुलाम मुस्तफ़ा शाह, खुदा दिनो शाह, फाज़िलाणी, शुएब अयूब हिंगोरो, यूसुफ छुटो, आसिफ छुटो, अहमद ख़ान कासकेली, इरफान उमरानी ऐं ॿिया बि साणस गॾु हुआ। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।